नंबर लगाए दिलावर खान ने फोन कर। हाँ हकीम असां निकिरी आया आहियूं, जल्दी में माण्हू जी गाॾी मोकिल। किथे आयो? अञा बागन में आहियूं भाउ। पोयां वारस खान जा माण्हू त न आहिनि न? उन्हनि खे अञा हाणे ख़बर पई हूंदी, थी सघे मथां पोइ अचनि। मां हमराहनि खे रवानो कयां थो। हकीम थोरो ख़्याल सां अचिजो जेसि ताईं हमरा तव्हां ताईं पहुचनि। ठीकु आहे। सूबेदार काथे आहियो? जल्दी पहुचण जी कर, असांजो हिकिड़ो हमराह मारिजी वियो आहे। जल्दी अच, जल्दी अच। सूबेदार साहब ही ॾिस कंहिं कयो आहे? दिलावर खान जे इशारे ते सोहराब हकीम कुछ ॿियनि साथीनि असांजे मथां हमलो कयो आहे। हिते तव्हां कहिड़े मक़सद लाइ आया आहियो? मां ऐं हाकिम खान शिकार जे बहाने सां साथियुनि समेत हिते पहुतासीं।
सौराब ऐं हकीम पंहिंजे अमरान सां गॾु लिकियल वेठा हुआ ऐं ओचितो असां मथां हमलो कयूं। इन्हनि जी वहशत जो नमूनो तव्हां ॾिसी चुका हो। हिन वक़्तु इहे कातिल तोखे दिलावर खान वटि मिलंदा। जमादार जी सर, गाड़ी खणे गाड़ी में रख रहे। हाणे ठर न थियणु घुर्जे सूबेदार साहब। तमाम जल्द मां कदम खणंदुसि, पर असल वाक़ियो कीअं थियो? तुझे हर जख्म जो हिसाब वारिस खान खां वरितो वेंदो। हर जख्म जो हिसाब। वॾा, हिसाब असां बराबर करे आया आहियूं। इहो हिसाब त तव्हां बराबर कयो आहे, बाक़ी मूंखे धोखे ॾियण वारो हिसाब अञा हुननि तरफ़ रहे थो जेको बि बराबर करणो आहे। तारा जेसरा देखायो हुजे अदा तू भी हाणे हरेली गोदड़ी का बदी रखो। सुबह जो साजरी निकरणो आ पर काॾे अदी? अदा जेसी ताईं ने हराम को रखे गोले सजा न ॾींदस न तेसी ताईं मूंखे सुकून कोन ईंदो। तारा जेसरा देखायो हुजे इन हराम खोर बेनीम के को ॿियो घर ई नज़र न आयो अचे बि असांजे घर खे बुहारो ॾिनई। इन ई में हुनजो को बि ॾोह कोन्हे। तूं पाण दावत ॾेई हुनखे वठी आई आहे, पोइ सफ़ाई करण में हुनखे कहिड़ी तकलीफ़ हुई? तकलीफ़ त अदा हाणे ईंदसि, रुगो मूंखे हथ अचे। एतिरो बि चरियो न आहे जो हू साॻी वञी मज़ार ते बीह रहंदो, असां वञी हुनखे कन खां वठी ईंदासीं। का बि मज़ार छॾणी नाहे, किथे न किथे त ज़रूरत ईंदो न। 2 त 12 3 त 13 जे चई त पोइ माई जन्नत खे बि पाण सां गॾु वठी हलूं। न इन धूतिया जो मुंहिंजे अॻियां नालो न वठो अदा। अदी तूं कुझु बि चई, पर माई जन्नत खे तोसां हमदर्दी आहे। ओ अदा इन्हें जी मुंहिंजे अॻियां नेकी न कर मुंहिंजे अॻियां नेकी त वरी कयां न तोखे बि पूरो विझाए न धूड़े। जे इहा ॻाल्हि आहे त पोइ मूंखे बि लाचार न आहे तोसां गॾु हलण जो। तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे। जे न हलंदे न त पोइ हींअर जो हींअर हिन घर मां पेर ड्राए। इहे घर छॾण जूं धमकियूं न ॾे। माई जन्नत चई छॾियो आहे त जॾहिं बि खेरा घर मां तड़ई त मूं वटि हलियो अचे। इन धूतिया पहिरियों मुंहिंजे छोकिरनि जो कारो मुंहुं करे छॾियो, जेके मुंहिंजो अदब इख़लाक़ ई न पियो कनि। वरी हाणे तोखे पासो ॾिनो अथई, हाणे वञी चवेसि धूतिया खे त जे हलणो अथसि त हले। बाबा साईं, अहिड़ी कहिड़ी ख़ुशी जी ख़बर आहे? कमाल खान, हाणे ख़बर पई न मोरी जे तोड़े खे। मोरी जो तोड़ो? हा कमाल खान, हाकिम खान। हाणे हिनखे ख़बर पई त केतिरे बि साओ आहे। ओ हाकिम खान, छा पियो चए बाबा साईं? वारिस खान जो हिकिड़ो हमराह माराए ऐं 2 टे ज़ख़्मी कराए हाणे उतां पेर ठाहिण जी सोचे पियो। चई छॾियोसि त असांजा दरवाज़ा बि उन लाइ बंदि आहिनि। न कमाल खान, न न, जेसि ताईं हथियार हथ में खणी पंहिंजे भाउ ख़िलाफ़ विढ़ंदो रहंदो तेसी ताईं असां पंहिंजा दरवाज़ा उन लाइ बंदि न कंदासीं। जेॾीं हाकिम खान पंहिंजा हथियार फिटा करे
ऐं दिलावर खान जे पेरनि में वञी किरियो त उन्हीअ ॾींहुं असां पंहिंजा दरवाज़ा उन लाइ हमेशह हमेशह लाइ बंदि करे छॾींदासीं। बाबा साईं तव्हां लख कोशिशूं कयो पर हाकिम खान में उहा थूम ई कोन्हे का जो दिलावर जहिड़े हाथीअ खे लेटाए विझे। इहा त असांखे बि ख़बर आहे त अकेले सिर्फ़ हाकिम खान में ताक़त न आहे जो दिलावर खान खे लेटाए सघे। इन करे ई त असां हुनजो साथ ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। बाबा साईं हाकिम खान जो साथ भली ॾियो पर हर कदम सोची सम्झी खणिजो। जेकॾहिं वरी बि असां तकड़ कईसीं न त असां वरी मात खाई वेंदासीं। घबराए न कमाल खान, घबराए न। हाणे दिलावर खान खे मां बि सम्झी वियो आहियां। हू जेतिरो ॾिसण में सादो ऐं थधो अचे थो पर एतिरो आहे कोन। हाणे असांखे बि हुन ख़िलाफ़ सोचे सम्झी कदम खणणो पवंदो ऐं हुन ते साबित करणो पवंदो त मूसा खान जो वेर कारियर ते पेर आहे। दिलावर खान सोहराब ऐं हकीम मुंहिंजे हवाले कयो। सोहराब हकीम जी तव्हांखे पूरी पक आहे त उहे मूं वटि रहियल आहिनि? वारिस खान ऐं तव्हांजे भाउ हकीम खान रिपोर्ट दर्ज कराई आहे। हाकिम खान मथां हिन हद में केस दाख़िल थियल आहे। तव्हां त हुनखे गिरफ़्तार कयो आहे ऐं तव्हां वरी हुनजी रिपोर्ट ते अची हिते पहुता आहियो। इहो कमु हिन हद जे सूबेदार जो आहे। तव्हां छा कानून जा रखवाला न आहियो या तव्हांखे पघार वारिस खान ॾींदो आहे? दिलावर खान तव्हां अजायो मुंहिंजे मथां इल्ज़ाम पिया आणो। मां अजाई इल्ज़ाम तराशी न आहियां कंदो। ऐं हा ॿी ॻाल्हि त हिते तव्हांखे न त हकीम हथ थींदो ऐं न ई सोहराब। तव्हां अजायो पंहिंजो वक़्तु पिया विञायो। इन करे मुंहिंजी सलाह अथव त महिला त निकिरी वञो। सुराब खान, हाकिम खान जे करे वारिस खान तव्हां सां गद्दारी कंदो इहो असां कॾहिं सोचियो बि कोन हुयो। वारिस खान खे मूं मथां अॻ में ई कावड़ हुई। मौक़े जी तलाश में हुयो। जीअं हुनखे बहानो हथ आयो मूं मथां हला करण में देरी कान कयाई। ॿिन्ही भाइरनि जे ठाहिण बजा वारिस खान हिननि खे विढ़ाइण जी पियो करे। वॾे खां वधीक हू नंढे जी इज़त करे थो। इज़त दिलावर खान जी करे या हाकिम खान जी, इहा वारिस खान जी मर्ज़ी आहे। पर इहो वारिस खान खे सूहे कोन थो त वते ॿिनि भाइरनि खे विढ़ाईंदो। हाणे वारिस खान ॾाढो पछताईंदो। मां घणो ई दरगुज़र कंदो आयुसि। हाणे ॿुधाईंदुसि वारिस खान खे त सोहराब खान सां फिटाइण जो अंजाम छा हूंदो आहे। बादशाह, वारिस खान जे हूंदे हाणे असांजो ॾे वञणु बंदि थी वियो आहे। हकीम तूं घबराए न, तोखे जल्द वारिस खान जो पिलो करे ॾींदुसि। अड़ियो जन्नत माई खैरां जे सिर ॾेखारियो हुजे वञाई थी पई मुर्शिद जे ज़ियारत ते। माई जे हले त सलाह अथई। ॻाल्हि त ॿुध, वरी के ॿिए ठग खे वठण थी वञी छा? अड़े खैरां जे सिर ॾेखारियो हुजे पहिरियों त इन्हे मोए खे ॻोल्हींदसि जेको मुंहिंजे घर जो सफ़ायो करे वियो आहे। अड़ी तॾहिं त चवाई थी पई त जन्नत तूं बि मां सां गॾु हलो त हली मोए खे ॻोल्हे फोले हथ कयूंसि। अदी मां त तोसां वाह जो हलां पर छा कयां, पोयां नंढड़ो अकेलो थी वेंदो न। उनखे बि पाण सां गॾु वतियूं हलूं न। ऐं माई हाणे हुन वीचारे खे धिका खाइण लाइ काॾे वठी हलां? अरे पोइ ईअं कर छॾियूं हलेसि हिते ई। मां रहमत खे चवां थी पई पाण मानीअ टुकुर ॾींदसि उते छोकिरे सां गॾु सुम्हियो पियो हूंदो। असुल तूं दिलि जाए कर हल। भला इहो त ॿुधाए कॾहिं हलण जी तयारी कई अथई? के तूं तयार आहीं त माई खैरां जे सिर ॾेखारियो हुजे अॼु ई था निकिरी हलूं। मां त तयार आहियां पर अॼु न सुभाणे हलंदासीं। अड़ी खैरां जे सिर ॾेखारियो हुजे मां चवां थी जेतिरो थी सघई जल्दी हलूं। हुन मोए खे हली हथ कयूं त जेके से ॿर पिया निकिरी पवंदा। माई न त रहियो खोयो जेको बि हूंदुसि न खाई कपाए छॾींदो। पोइ सुञे सिर खे छा कंदासीं? ॻाल्हि त ॿुध, उहा उगाड़ी बि तॾहिं कंदी जॾहिं हुन भाॻो हथ ईंदो न। अड़ी वेंदो काॾे? मोए खे मां कबर मां बि कढी हथ कंदसि।
अड़ी खैरा जा पैसा खाइण ईअं आसान कोन। ठीकु आहे माई, तूं वञी तयारी करे छॾ, अलाह ख़ैर कंदो, सुबुह साजुर हलंदासीं। भाई हाणे ईअं न थिए त मां वरी सुबुह जो तयार थी अचां ऐं तुंहिंजो अची मोह पवां तूं फूकी वेठी हुजे। न न आउं तयार हूंदसि, पर इहो त ॿुधाए असांखे वठी केरु हलंदो? भाई खैरा जे सिर ॾे ख़ैर हुजे, अंधियूं मंडियूं त असां बि हूअं कोन आहियूं, पर वरी बि इन मोबीअ भाउ खे चयो अथमि पाण ई गॾिजी हलंदो। हा हाणे मां अचां न त तयार हुजजाए। इन मोए खे गॾु वठी हलंदी, इन खां ती हीअं अकेला ई वञू सुठो आहे। जवानीअ जो निखारवा अञा तमा जवान फिजा नहीं बहारा वो चेहरे ते निखारवा अञा तमा जवान अञा तमा। छा ॻाल्हि आहे मामा, अॼु ख़ुशीअ मां नथो मापी? अम्मा ॾिस मां कीअं पियो लॻां। वाह मामा वाह, हाणे त सफ़ा जवान थो लॻे, जवान असल 16 सालनि जो निंगरड़ो। हा मां इहा ॻाल्हि करे असुल अंदर ठारे छॾी। मामा पर इहो त ॿुधाए त आख़िर ॻाल्हि छा आहे जो नओं रूप अख्तियार कयो अथई? अम्मा तुंहिंजी अम्मा सां गॾु ईंदुसि उन ठग जे तलाश में, रूप मटायो अथमि जे हो सुञाणे न सघे। वाकई मामा अकुल जी ड्रोड़ कई अथई। अम्मा असुल खां दाना हुआ दाना, तुंहिंजी अम्मा वटि क़दुरु न आहे त छा हूअं बसा। हा ख़बर आहे मूंखे, अकुल जो अकाबर आहे। अदी तुंहिंजी कावड़ सदाई मूं मथां। अदी इहो रूप इन करे कयो अथमि जो हू फ़क़ीर मूंखे सुञाणे न सघे। शाबाश तई अदा जो इहो अकुल वेढ़ायो अथई। ऐ हाय अकुल न मौत, अछी ॾाढ़ीअ में अचे मथो ख़राब थियो थी, फ़क़ीर न सुञाणे सघंदो हिनखे।